अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोबाइल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। दौलतपुर में फाफिन नेटवर्क जे एसएफ ऐं विलेज वेलफेयर सोसाइटी शहीद बेनज़ीर आबाद पारां ख़वातीन ऐं अक़लियत वोटरनि में शौर उजागर करण लाइ हिकु ॾींहं वारो सेमिनार कोठायो वियो, जंहिं में शहरीन ऐं अक़लियत बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई, जंहिं जो महिमान ख़ासि प्रोफेसर इरशाद अली ओठो हो। ॿियनि मुक़ररनि में सिघा अॻवान जाम जावेद उन्नड़, वली मोहम्मद जोखियो, डॉक्टर अलह रखियो कल्होड़ो, दीवान खेमचंद, आबिद हुसैन भट्टी, एडवोकेट आफ़ताब जोखियो शामिल हुआ। सेमिनार खे ख़िताब कंदे मुक़ररनि चयो त वोट ॾियणु हिकु आम क़ौमी फ़र्ज़ु आहे, जंहिं खे पूरो करणु घुरिजे। पाकिस्तान में समूरनि क़ौमुनि खे आज़ादीअ सां वोट ॾियण जो हक़ हासिल आहे, पर आम चूंडनि में आम माण्हुनि जी अदम दिलचस्पी सबबि चूंडनि में रुॻो 20 खां 30% माण्हू वोट कास्ट कनि था। आम माण्हू वधि खां वधि इलेक्शन में वोट कास्ट करे हक़ीक़ी अॻवान चूंडींदा त मुल्क तरक़ी कंदो। अक़लियतूं बि पाकिस्तान जा बराबर जा शहरी आहिनि। मुक़ररनि वधीक मुतालबो कयो त पाकिस्तान में औरतुनि जो अंग 52% आहे, पर औरतुनि खे आबादी जे तनासुब सां सीटूं नथियूं मिलनि। औरतुनि खे बराबरी जा हक़ मिलणु घुरिजनि। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ टीवी न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।